सिंध काबीना जे 8 नवनि वज़ीरनि खे क़लमदान ॾिना विया। नोटिफिकेशन जारी। याम इकरामुल्लाह धारेजो खे इंडस्ट्रीज़ एंड कॉमर्स, मोहम्मद अली मलकानी खे बोर्ड एंड यूनिवर्सिटीज़, मखदूम महबूबुज़्ज़मा खे बहाली ऐं दोस्त मोहम्मद राहिमू खे माहौलियात, मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट वारी वज़ारत जा क़लमदान ॾिना विया। शाहिद थईम खे लेबर ऐं ह्यूमन रिसोर्सिस, रियाज़ शाह शिराज़ी खे मज़हबी मामलनि ऐं औक़ाफ़, शाहीना शेर अली खे औरतुनि जी तरक्की ऐं तारिक तालपुर खे समाजी भलाई वारो खातो ॾिनो वियो। आवाज़ न्यूज़ सभ खां पहिरीं सिंध काबीना में वाद बाबति ख़बर ब्रेक कई हुई। वज़ीर आज़म जे सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। नव नुक़ाती एजेंडा जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना मॉडर्न साइंसिस बाबति क़ौमी इदारे वारे बिल, फेडरल ड्रग इंस्पेक्टर्स जे मुक़रर करणु, समुंड पार वारी वज़ारत ऐं ख़तर लेबर विच में MOUs जे मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे 5 सालनि जी पॉलिसी जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। शहबाज शरीफ़ चयो त सऊदी वफ़द जे दौरे जे नतीजे में पाकिस्तान में अरबें डॉलर जी सीड़पकारी ईंदी। ईरानी सदर इब्राहिम रईसी जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। पाक ईरान लाॻापा ऐं सीड़पकारी जे लाइ क़दमनि जे निगरानी मां पाण करे रहियो आहियां। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जी सदारत हेठि एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल जो इजलास। रेवेन्यू वधाइण ऐं टैक्स मैकेनिज़म में जिद्दत आड़े मज़बूत बणाइण जो फ़ैसिलो। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जे पोर्ट्स ऐं ॿियनि लाॻापियल हंधनि ते काउंटर्स क़ाइमु करणु ऐं ॿिया जदीद तरीक़ा मुतारिफ़ कराइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। शर्जिल इनाम मेमर पारां एक्साइज़ ऑफिसनि खे अपग्रेड करणु, इंफ्रास्ट्रक्चर बहितर बणाइण ऐं लॉजिस्टिक ज़रूरतूं जल्द पूरियूं करण जी हिदायत। हिस्को, सेफको ऐं इलेक्ट्रिक तरफ़ां वाक़ इदारनि खे वादो बिलोमान ते सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पारां ॻणिती रिज़ा। नासिर शाह चयो आहे त तवानाई खाते जा ऑफिसर बिना देर ज़िम्मेवारनि सां मुलाक़ात कनि, वादो बिल ऐं ओगाड़ियल रक़म जी वापसी खे यकीनी बणाइण लाइ क़दम खयां वञनि। कंहिं बि इदारे खे अवाम जे पोरे जी कमाई फुरण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह सां सिंध जे फ़नकारनि, गुलूकारनि ऐं मौसीक़ारनि जी गॾिजाणी। फ़नकारनि ऐं अदाकारनि तरफ़ां उहिदो संभालण ते ज़ुल्फ़कार अली शाह खे वाधायूं। मुलाक़ात में फ़नकारनि जे मसइलनि, वज़ीफ़नि, हेल्थ इंश्योरेंस ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात में मोहम्मद अली शैकी, शमन अली मीराली, ताज मस्तानी, तुफ़ैल संसवाणी, ज़ुल्फ़कार अली, अहमद मुग़ल, शैनी लाली, मुमताज़ मोलाई, असगर खोसो ऐं ॿिया शामिल। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह फ़नकारनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल जी हर मुमकिन ख़ातिरी कराईंदे चयो आहे त फ़नकार ऐं गुलूकार असांजी सकाफ़त जा सफ़ीर आहिनि। तमामु जल्द KFE सकाफ़त स्टूडियोज़ जी शुरूआति कई वेंदी। सिंध में बेपनाह टैलेंट मौजूदु आहे, जिन जी ॻोल्हा लाइ असांखे फ़नकारनि ऐं गुलूकारनि जी मदद जी ज़रूरत आहे। अगस्त में डिवीज़न जी सतह ते सॼी सिंध में टैलेंट हंट प्रोग्राम शुरू कया वेंदा।